नाज़रीन नवासा ख़बर शामिल कंदा हलूं। जैकबाबाद में महताब अहमद दश्ती की रिपोर्ट मूजिब जैकबाबाद कराची नॉर्दर्न बाईपास विलेज इंडस में हसनी जमात तरफ़ा जश्न ईद मिलादुन नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे सिलसिले में एक रूह परवर ऐं अज़ीम शान महफ़िल मिलाद जो इनक़ाद कियो वियो। जिते तक़रीब की सदारत रईस अब्दुल नबी चांडियो कई, जंहिंजे ज़ेर निगरानी बशीर अहमद हुसैनी, गदा हुसैन हुसैनी, सदाब हुसैन चांडियो, दिलबर अली चांडियो, अब्दुल करीम चांडियो कई। मेहमान ख़ास कंबर शरीफ हुसैनाबाद के गादी नशीन हज़रत सैयद अताउल्ला शाह बुखारी मुदज़िलुल आला शिरकत कई। महफ़िल में सैयद अहमद शाह सनाई, सिराई, अजमल चांडियो, वडेरो अबू बकर चनो, कादिर अली डेपर, कासिम मारफानी ऐं ॿियनि सियासी, समाजी ऐं मज़हबी शख़्सियतुनि वॾे अंग में शिरकत कई। उन मौक़े ते इलाक़े जे केतिरनि ई फ़क़ीरनि, मुअज़्ज़िज़ माण्हुनि ऐं आशिक़ाने रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो वॾे अंग में शिरकत कई, जंहिंमें तक़रीब जो रूहानी माहौल पैदा थी वियो। महफ़िल दौरान नामी नातख़्वाननि नात रसूल मक़बूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा गुलदस्ता पेश कया, जिन सां महफ़िल में विजदानी फ़िज़ा छाइजी वई। जॾहिं त आख़िर में दुआ घुरी वई, जंहिंमें मुल्क जी सलामती, ख़ुशहाली ऐं उम्मत मुस्लिमा जे इत्तेहाद लाइ ख़ासि तौर ते दुआ कई वई। उन दौरान लंगर पिणु तक़सीम कयो वियो।